सतनाम साखी सदगुरु टेऊंराम महाराज जिन जो जीवन चरित्र ॿुधी रहिया आहियूं। यहाँ तक पढ़ियोसीं कि सतगुरु महाराज जिन हुननि खे सम्झाइनि था कि जेका परमात्मा सां नीह लॻाइण आहे न ॾाढी ॾुखी आहे। अंत तक इंसान खे निभाइणो पवंदो आहे। इंसान खे लोक लज्जा, कुल लज्जा, वेद लज्जा सभु छॾणी पवंदी आहे, तॾहिं वञी करे ही परमात्मा सां उहो पंहिंजो नीह लॻाए सघे थो, परमात्मा खे पाए सघे थो। छाकाणि त दुनिया में हर क़िस्म जा माण्हू आहिनि जेके भक्ति कनि त बि जेके माण्हू भक्ति कनि त बि उहे दुखी, न कनि त बि उहे दुखी। त इन करे महाराज जी इहो ई पिया ज्ञान ॾियनि। अॻियां चवनि था त हुननि इहा ज्ञान चर्चा करे सुज लथे महल आस्थान ते मोटी अची सत्संग कयऊं। उन ई ॾींहुं सत्संग में तमामु घणी ख़ल्क आई हुई। सतगुरु महाराज जिन बि ॾाढो रंग रचाए छॾियो। सत्संग खां पोइ तपेदार वाहिद बख़्श महाराज जिन खे चयो त तव्हां खां सवाइ तमामु बसाई थी पई हुई। ॿियो त कल्ह पेंशन वरी जेके पंचायत या मुखी पंच हुआ वरी मुख़्तियारकार साहिब खे ॿी दरख़्वास्त कई आहे। मुख़्तियारकार साहिब चयो अथनि त मां रूबरू अची ॾिसंदसि। सो सुभाणे सुबुह जो 10 बजे मुख़्तियारकार साहिब हिते ईंदो। अहिड़ो इतलाह मूंखे बि आयो आहे। तंहिं करे सुभाणे तव्हां कृपा करे केॾांहुं न वञिजो। सतगुरु महाराज जिन मुश्की चयो त अब्बा असां 4-5 ॾींहं शाह जी भिट ते संतनि जो दीदार करण विया हुआसीं ऐं हाणे हिते ई आहियूं। भली मुख़्तियारकार साहिब अचे, तव्हां कोई ख़्यालु न कयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो 10 बजे खनि वाहिद बख़्श तपेदार मुख़्तियारकार ऐं 10-20 पंच सतगुरु महाराज जिन जे स्थान ते आया। तपेदार मुख़्तियारकार खे थलो ॾेखारियो ऐं ॿुधाईंसि त हिते हर रोज़ 4-5 कलाक सत्संग थींदो आहे, जिते खंडू ऐं सालारे शहर जी घणी ख़ल्क ईंदी आहे। ॿिया बि केतिरा संत फ़क़ीर हिन दरवेश जे दीदार लाइ ईंदा आहिनि। भंडारो बि राति ॾींहुं चालू रहंदो आहे। जेके अचनि से रोटी खाई वञनि। ही दरवेश दर्द वारो ऐं धड़ीअ सां पहुतल आहे। मुख़्तियारकार एतिरो ॿुधी सतगुरु महाराज जिन ॾांहुं निहारियो त सतगुरु महाराज जिन थोरो मुश्की मुख़्तियारकार खे चयो त अचो मथे अची वियो। मुख़्तियारकार ऐं सभु पंच मथे थले ते चढ़ी महाराज जिन जे भरिसां अची वेठा। सतगुरु महाराज जिन सत्संगियुनि खे चयो अब्बा टुकरी ऐं चटणी आणे खणी अचो ऐं सभिनी खे खाराए जल पियारियो। टुकरी जो मतिलबु शायदि हिते ॾोढो ऐं चटणी हूंदो। तंहिं खां पोइ मुख़्तियारकार सर ज़मीन ॾिसी रुपयो 10 सतगुरु महाराज जिन जे अॻियां रखे चवणु लॻो त हे फ़क़ीर साईं, हाणे असां वञूं था, दुआ कजो। ॿी का असां लाइ का ख़िज़मत हुजे त असीं हाज़िर आहियूं। महाराज जिन मुख़्तियारकार खे मुश्की चयो त अॼोको ॾींहुं हिते रहो ऐं टुकरी पाणी बि असां वटि खाओ, यानी रोटी पाणी बि असां वटि खाओ। तपेदार हथ जोड़े चवणु लॻो त हे साईं, रोटीअ जो असां अॻु में ई बंदोबस्तु करे छॾियो आहे। अॼोको ॾींहुं मुख़्तियारकार साहिब खे हिते तरसायूं था, राति जो अची उहां जो सत्संग ॿुधंदासूं। एतिरो चई सभई मोकिलाए पंहिंजी जाइ ते आया। जेके पंचायती माण्हू मुख़्तियारकार सां गॾु आया हुआ तिन इहो सारो रंग ॾिसी वञी मुखीअ खे भड़काइण लाइ चयो त मुख़्तियारकार पाण बेटा रखे मथो पियो टेके ऐं चवे पियो त ॿी का ख़िज़मत हुजे त हुकुम करियो। बाक़ी थले बाबति त मुख़्तियारकार कुझु बि कीन चयो। तंहिं करे तव्हां असां सां गॾिजी
डेरे ते हलो ऐं रूबरू मुख़्तियारकार खे थले बाबति खेसि सारी हक़ीक़त ध्यान में आणियो। मुखी पंचनि सां गॾिजी मुख़्तियारकार खे थले बाबति सारी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं ज़ोर भरणु लॻो त इहो थलो ज़रूरु ठहिरायो वञे। मुख़्तियारकार खेनि चयो त मां थलो ॾिसी आयो आहियां। बाज़ार खे का बि रोक कोन्हे। बाज़ार लाइ अञा काफ़ी रस्तो आहे। मुख़्तियारकार मुखीअ खे चयो, ही धर्म जो कमु आहे। केतिरी ख़ल्क़ दरवेश जे स्थान ते रोटी खाई ऐं सत्संग ॿुधंदी आहे। तव्हां बि पाण ख़ुशि थियो जो तव्हांजे ॻोठ में अहिड़ो कामिल दरवेश पैदा थियो आहे। सचपच त तव्हांजे शहर जो बाग़ जाॻियो आहे। असां त दरवेश जो दीदार करे ॾाढो ख़ुशि थिया आहियूं। तव्हां थोरी ॻाल्हि करे नाराज़ न थियो। भले थलो ठहियो पियो हुजे। मुख़्तियारकार जी इहा ॻाल्हि ॿुधी सभई मोटी मुखीअ जी जाइ ते आया। पंच मुखीअ खे चवणु लॻा त डिप्टी कलेक्टर खे दरख़्वास्त करे इहो थलो ॾहिराइजे। मुखी पंचनि खे चयो त सारे शहर जी पंचायत कठी था करियूं। पोइ जीअं पंचनि फ़ैसिलो कयो तीअं कंदासूं। सारे शहर जी पंचायत कठी थी। उते मुखी उथी चयो त बावरो, संतनि जेको बेक़ाइदे थलो ठहिरायो आहे, तंहिं बाबति असां बि दरख़्वास्तूं हालनि नुंहं जे मुख़्तियारकार खे कयूं हुयूं ऐं अॼु मुख़्तियारकार पाण थलो रूबरू ॾिसणु आयो हो, पर कुझु कयाई कोन। उल्टो चयाई त ही धर्म जो कमु आहे ऐं तव्हां नाराज़ न थियो। भले थलो ठहियो पियो हुजे। तंहिं में हाणे बावरो तव्हांजो कहिड़ो वीचारु आहे? जीअं फ़ैसिलो करियो तीअं करियूं। मुखीअ जी ॻाल्हि ॿुधी के पंचनि खे चवणु लॻा त हैदराबाद हली डिप्टी कलेक्टर खे दरख़्वास्त ॾियणु घुरिजे। छो जो अॼु थोरी जॻह खई अथनि, सुभाणे वरी बाज़ार जो टुकड़ो खणी वञनि त छा कंदासूं। तंहिं करे 2-3 ॼणा अॼु ई हैदराबाद रवाना करियो। के चवणु लॻा त बावरो, तव्हां संतनि ऐं सत्संग जी महिमा ॼाणो था ऐं जेके मुख़्तियारकार चवे थो सो बिल्कुलु ठीकु आहे। बराबरि धर्म जो कमु आहे। सारे शहर वास्ते सुख आहे। सभई हर रोज़ु नितनेम सां सत्संग ॿुधी जनम सफलो कनि था। तंहिं करे ज़िद छॾे ॾियो। ज़रा वीचार करियो त जिते मुख़्तियारकार जहिड़ो माण्हू भेटा रखे मथो टेके वियो आहे, उते जे हैदराबाद जो डिप्टी कलेक्टर बि अची भेटा रखे मथो टेके वञे त पोइ पाण छा कंदासूं। उल्टो जेके ॿिया माण्हू ॿुधंदा से पाण ते खिलंदा। तंहिं करे इन ई ॻाल्हि खे इते छॾे ॾियो। छो जो संतनि खे रंझाइण बि ठीकु की न आहे। मुखी साहिब पंचनि खे चयो त तव्हां ॿई पासा ॿुधा आहिनि। के चवनि था त थलो ॾहिरायो वञे ऐं के चवनि था त भले ठहियो पियो हुजे। सो हाणे अहिड़ो फ़ैसिलो करियो जीअं पंचायत में बि बिगाड़ो न पवे। उन ते बाबे रिजूराम मुखीअ खे चयो त वोट वठी फ़ैसिलो करियो। जंहिं पासे वोटनि जी घणाई हुजे उहो फ़ैसिलो असांखे क़बूलु आहे। मुखी साहिब पंचनि खे चयो त जेके बावर थले ॾहाइण जे फ़ाइदे में हुजनि से हथ मथे खणनि। अटकल मुनो 100 खनि माण्हुनि हथ मथे खयां। वरी मुखी चयो त हाणे जेके बावर थले क़ाइमु हुजण जे फ़ाइदे में हुजनि से हथ मथे खणनि। अटकल 250 माण्हुनि हथ मथे खयां। अहिड़ी तरह घणाईअ जी राह ॾिसी मुखी फ़ैसिलो ॾिनो त थलो भले ठहियो पियो हुजे। राति जो सत्संग में तपेदार ऐं मुख़्तियारकार बि आया। थलो त बजाए ख़ुदि पर बाज़ार बि ख़ल्क़ सां भरिजी वई। चए थो थलो त न पर बाज़ार बि सॼी ख़ल्क़ सां भरिजी वई साईंअ जो सत्संग ॿुधण लाइ। पहिरीं ग्वाल लाल ऐं ॿियनि सत्संग कयो।
तंहिं खां पोइ सतगुरु महाराज जिन जेके भॼन ॻाया तिन में हेठियों भॼन पिणु हो। जित बाहि बरे सा जाहे जुरे, दुख दर्द बिना दाह केरु करे। चवंदा जिथे बाहि बरे न उते जी जाइ सड़ंदी आहे। अगरि कंहिंखे दुख दर्द न आहे त इंसानु दाह कोन कंदो आहे। पर महाराज भॼन ॻाए करे सॼे माहौल खे करे छॾियो। सत्संग समाप्त थियण खां पोइ सारी संगत प्रसाद वठी पंहिंजे घर वेई। मुख्तियारकार ऐं सतगुरु महाराज जिन खे चवणु लॻो त हे दरवेश साईं, असां तव्हांजो सत्संग ॿुधी ॾाढो ख़ुशि थिया आहियूं। सुभाणे सुबुह जो असां हालन मोटी वेंदासूं। थले जो फ़ैसिलो थी वियो जो क़ाइमु रहंदो। ॿी का दरख़्वास्त, ॿी का ख़िदमत हुजे त असीं वॾी ख़ुशीअ सां कंदासूं। तव्हांजो नियापो ई असां लाइ काफ़ी आहे। एतिरो चई मुख्तियारकार ऐं तपेदार पंहिंजी पंहिंजी जाइ ते विया। केतिरा सत्संगी हथ जोड़े सतगुरु महाराज खे चवणु लॻा त प्रभु, असां हर वक़्तु तव्हांजे चरणनि कमलनि में रहण था चाहियूं। कृपा करे असांखे पंहिंजे शरण में रखो। संसारी व्यवहार में हाणे असांजो चित नथो लॻे। मर्ज़ी अथऊं, यानी उन्हनि जी मर्ज़ी आहे त सदाईं उन्हनि चरण में रही शेवा करियूं। एतिरो चई सभई प्रेमी महाराज जिन जे चरणनि में किरी पिया। सतगुरु महाराज जिन संदन अहिड़ो अति प्रेम ॾिसी खेनि उथारे दिलदारी ॾेई चवणु लॻा त अबा कोई ख़्यालु न करियो, सुबुह जो सवेर अचिजो, परमात्मा सभु भली कंदो। सतगुरु महाराज जिन जा इहे दिलदारी जा वचन ॿुधी सभई प्रेमी ख़ुशि थिया।